ख़बर शामिल कयूं था दादू में महांगाई के खिलाफ धरती धनी तहरीक चेयरमैन के सदे ते सॼे सिंध जी ज़िला सदर दादू मुनीर अहमद जमाली मरकज़ी अॻवान न्याज़ गाइद मुनवर खोखर की अॻवानी में धरणो हणी इंडस हाईवेज़ बंद कयो वियो। धरणे में रुजीना जतोई हमायो मलकानी अली बच चांडियो सिटी कारो स्टेशन का साहब सालनी मरी नज़ीर खान ज़िले ऐं तालके ऐं सिटी दादू के दोस्तन समेत सॼे ज़िले पिण शिरकत कई। उन मौके ते मुज़ाहिरीन तरफ़ां इंडस हाईवे ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई हुकूमत फ़ैसिलनि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिण कई वई। ॿिन्ही तरफ़नि खां केतिरा ई कलाक रोड बंदि हुअण सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौके ते मुज़ाहिरीन ॿियनि जो चवणु हो त हुकूमत तरफ़ां पेट्रोल जे अघनि में हर ॾींहुं वाध करे आवाम जी चेल भॼी छॾी आहे, जॾहिं त ॾियारीदार तबिको वधंदड़ महांगाई सबबि ख़ुदकशी करण ते मजबूर बणियल आहे। हिननि वधीक चयो त अटे मुर्गी समेत रद बचाव जे शयुनि जा रेट पिण आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। हिननि चेताव ॾिनो त हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम क़ीमतनि जे शयुनि में वाध वारा कयल ऐलान वापसि वरिता वञनि, न त ॿिए सूरत में CM हाउस आॾो एहतजाज कयो वेंदो। रोजीना जतोई आहियां ऐं असां धरती धणी तहरीक वारनि सां गॾु आहियूं ऐं हिननि जो जाइज़ मुतालबो आहे त महांगाई टोट चढ़ी वई आहे। हिकु त ॿोॾि माण्हुनि खे ॿोड़ियो आहे, ॿियो महांगाई माण्हुनि खे तबाह करे छॾियो आहे। त हुनजे करे जेसिताईं महांगाई ख़तमु न कंदा जेसिताईं असांजा इहे एहतजाज सां गॾु इंशाअल्लाह जारी रहंदासीं।